मटियारी तालके की यूनियन काउंसिल फकीर नो होथियाणी में बल्दियाती इलेक्शन में आज़ाद राजूने इतिहाद पैनल पारा बीठल उम्मीदवारन के मान में गोठ मोहम्मद अली संग्रासी में संग्रासी और काका बिरादरी पारा कॉर्नर गॾिजाणी रखी वई, जंहिंमें गोठाणन पारा राजूने आज़ाद पैनल के नामज़द उम्मीदवारन की भरपूर आजियां कई वई ऐं खेन अजरकुन और लुंगिन जा तोहफा पेश कया विया। गॾिजाणी के ज़िले काउंसिल के उम्मीदवार वाहिद बख्श संग्रासी, SUP अगवान शकूर नास खासकेली, UC चेयरमैन के उम्मीदवार मोहम्मद अली चौहान, वार्ड नंबर 4 के जनरल काउंसिलर के उम्मीदवार पीर बख्श सोलंकी खिताब कंदे चयो त असां मजबूर थी उन्हनि खिलाफ इलेक्शन विड़ी रहिया आहियूं जे 15 सालन खां UC के अंदर हुकूमत कई आहे। 15 सालन खां UC के अंदर हुकूमत करण के बावजूद UC के गोठन की अवाम के पंहिंजा हक़ न ॾेई सघिया आहिनि। उन्हनि करप्शन करे पंहिंजा घर भरिया आहिनि ऐं सिर्फ़ पंहिंजा माण्हू नवाज़िया आहिनि। गॾु थियल इलाइक़े वासियुनि गोठाणनि चयो त आज़मायलनि खे वरी न आज़माईंदासीं, असां इन्हनि जो मुकमल बाइकआउट कयूं था, हाणे उन्हनि खे वोट न ॾींदासीं।